अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे शहदाद कोट मां नज़ीर मंसूमरो जी रिपोर्ट। शहदाद कोट में ब्लैक ते भाण विकिरो करण भाण जी कोर्ट ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे अॻुवाणनि कारकुननि सब्ज़ी मंडीअ खां हथनि में प्लेकार्ड भेनर खणी रैली कढी। मोटू मोटू चौक ते पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयूं। उन मौक़े ते अॻुवाणनि मुनीर बिरोई, वज़ीर अली कोसो, ज़ुल्फ़कार मक्सी, गदा मस्तोई, फैज़ मेंगल, सतार बिरोई, बाबा बिरोई, शबीर खोखर चयो त शहदाद कोट इंतज़ामिया भाण जे वापारियुनि सां मिली भगत करे भाण ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि, जेको आबादगारनि जे हक़नि ते धाड़ो हयूं पियो वञे। 2 लख भाण जूं बोरियूं शहदाद कोट जे वापारियुनि खे मिलियूं आहिनि। समूरो भाण ब्लैक ते विकिरो कयो वियो आहे। DC ब्लैक मार्केटिंग ते का कार्रवाई नथो करे, जंहिं करे आबादगारनि खे भाण जा वापारी ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। जॾहिं त डिप्टी कमिश्नर कंबर पारां शहदाद कोट में गैर रजिस्टर भाण डीलरनि जी तस्दीक बाद अहिड़े क़िस्म जो लेटर कमिश्नर लाड़काणो ऐं मथे इदारनि ऐं भाण ठाहींदड़ कंपनियुनि ॾांहुं मोकिलियो वियो आहे त ॼाणायल डीलरनि जी कोटा ख़तमु कई वञी, जॾहिं त मुज़ाहिरीन इंतज़ामिया खां मुतालबो कयो त भाण आबादगारनि खे सरकारी अघ ते भाण जी फराहमी यकीनी बणाए आबादगारनि मां बेचैनी ख़तमु। ख़बरुनि जी दुनिया।